पर अॼु असां तयारु कंदासीं मैंगो सागो, यानी त उन में मैंगोज़ बि हूंदा ऐं उन में सागूदाने जो बि असां इस्तेमालु कंदासीं। तमामु ज़बरदस्त मिठो आहे। इन सां गॾोगॾु अॼु असां तयारु कंदासीं चिकन रेशमी पुलाव, जंहिंखे तव्हां बीफ या मटन सां गॾु बि हिन रेसिपी खे तव्हां फॉलो करे सघो था। अच्छा, मां तव्हांखे कुझु इंग्रेडिएंट्स बि ॿुधाईंदी हलां ऐं जेका असां वटि मैंगो जेली आहे उन खे बि मां तयारु कंदी थी हलां। मैंगो सागो जे लाइ तव्हांखे खपनि सागूदाणा ऐं इन में असां ऐड कंदासीं अंब। गॾोगॾु इन में असां शामिलु कंदासीं खंडु हस्बे ज़रूरत। इन में ऐड कंदासीं क्रीम, खीर आहे, थोरो असां कस्टर्ड पाउडर जो इस्तेमालु कंदासीं ऐं येलो कलर जी जेली आहे उहा असां इन में ऐड कंदासीं। तुख मलंगा जा ॿिज आहिनि उहे असां ऐड कंदासीं। उन्हनि खे बि मां थोरो भुॼाए थी रखां, तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। थोरो इन्हनि खे भुॼाए था रखूं। अच्छा, इहे तमामु अज्जा जेके आहिनि उहे अॼु जे असांजे मिठे में असां ऐड कंदासीं। पर ईअं था कयूं त स्टार्ट था कयूं असां पंहिंजे चिकन रेशमी पुलाव खां। उन में चिकन असांखे खपे चांवर बासमती इस्तेमालु कंदव त तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि जेकॾहिं असां पुलाव जी ॻाल्हि कयूं। बासमती राइस हाफ के जी चिकन असांखे खपे ऐं गरम मसालो आहे जंहिंमें तेज़ पत्ता आहिनि ऐं बादियान जो गुल आहे, वॾा ऐं नंढड़ा फोटा तव्हां हिन में इस्तेमालु कयो। थोरो ज़ीरो ऐड कंदासीं। थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में शामिलु थींदो ऐं चिकन पाउडर मां हिन में ऐड कंदमि। अच्छा, चिकन रेशमी पुलाव जे लाइ मां हिन में ऐड थी कयां ऑयल हाफ कप। इन में शामिलु कंदासीं साबित गरम मसालो। बसर मां वटि ॻाढ़ा आहिनि, न त तव्हां सभिनीनि खां अवल जेके बसर आहिनि उन्हनि खे ॻाढ़ो कजो ऐं उन खां बाद में तव्हां हिन में ऐड कजो गरम मसालो। मां थोरो हिन में गरम मसालो ऐड थी कयां, बादियान जो गुल शामिलु था कयूं, थोरा ऐड कंदमि हिन में मां तेज़ पत्ता, ज़ीरो, वॾा फोटा, 3 वॾा फोटा ऐड था कयूं। मां हिननि खे थोरो खोले करे हिन में शामिलु थी कयां ऐं हिन तरफ़ मां पाणी रखियो आहे जंहिंमें असां फिके रंग जी जेका जेली आहे उहा तयारु कंदासीं। ॾाढी झटपट तयारु थींदी ऐं कुझु 2-3 शयूं आहिनि जेके रेडी करणियूं आहिनि ऐं उन्हनि सभिनीनि खे जॾहिं असां मिक्स करे सर्व कंदासीं त उहो तमामु ज़बरदस्त लॻंदियूं। अच्छा, हे पाणी असांजो बॉइल थी वियो त हिन में जेका असांजी मार्केट में रेडीमेड जेली जो पाउडर मिलंदो आहे उहो मां हिन में इस्तेमालु थी कयां। उहो हिकिड़ो पैकेट असां हिते ऐड था कयूं। इन खे सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं। इन खां पोइ ते असां हिकिड़ो छिडरो तयारु कंदासीं कस्टर्ड तयारु कंदासीं। हुनखे हिकु पासे रखंदासीं। जेके असांजा सागूदाणा आहिनि उन्हनि खे बि असांखे बॉइल करिणो आहे। बॉइल करे हुनखे कंदासीं हिकु पासे ऐं उन खां बाद में जेको असांजो अंब आहे या त तव्हां उनखे ब्लेंडर में ब्लेंड कयो ऐं न त तव्हां उनखे स्क्वीज़ करे ऐं उनखे असां हिन मिक्सचर में ऐड कंदासीं। जेको असांजो तुख मलंगा आहे उनखे हुन मिक्सचर में ऐड कंदासीं। थोरी असां हुन में शामिलु कंदासीं क्रीम। असांजो ज़बरदस्त हिकिड़ो मिठो जेको आहे सो तयारु थी वेंदो। अच्छा, हे जेली कंहिं बि प्लेट में लाहियो त जीअं जल्दी सां हे ॼमी वञे। चलो जी, हे अची वियो। हाणे मां हिन में कुझु अञा बि पाणी ऐड थी कयां त जीअं सागूदाणनि खे बि असां बॉइल कयूं। अच्छा, हिन तरफ़ जेको असांजो गरम मसालो आहे उन मां ख़ुशबू अचणु शुरू थी वई आहे त हाणे मां इन में ऐड थी कयां कुझु सुर्ख बसर जेके असां वटि सुर्ख ई मौजूदु हुया, न त तव्हां ॻाढ़ा करे वठिजो। ऐं इन में मां ऐड कंदमि थूम ऐं अदरक जो पेस्ट, 1 टेबल स्पून। अची वियो असांजो पेस्ट। थोरो इनखे फ्राई कंदासीं ऐं उन खां बाद में मां हिन में ऐड कंदमि चिकन हाफ के-जी। गरम मसालो ऐं बसर आहिनि, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे। जेकॾहिं मसालनि जी असां ॻाल्हि कयूं त लूणु ऐड कंदासीं ऐं थोरा वॾिफ ऐं सुका धाणा। उन्हनि खे थोरो रोस्ट कयो ऐं रोस्ट करण खां बाद में उन्हनि खे पीसे रखो। बसि उहे असां हिन में शामिलु कंदासीं।
तमामु घणा मसाला ऐड न कंदासीं। जीअं नाले खां ई ज़ाहिर आहे त चिकन रेशमी पुलाव थो ठहे ऐं इनखे रेशमी करण जे लाइ असां इन में ऐड कंदासीं थोरो खीर ऐं लिमिटेड मसाला इन में शामिलु कंदासीं।